नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त गोपांग बिरादरी जे चीफ रईस हज़ार खान गोपांग, रईस इमदाद खान गोपांग, रईस दाद मोहम्मद गोपांग मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां शिकारपुर जी गोपांग बिरादरी जा रईस आहियूं। असांजे क़बीले जो सरदार फिदा हुसैन गोपांग लाड़काणे में आहे। हू असांजो वॾो आहे। हुन जे हुकम ते बिरादरी जे फलाह ऐं बहबूद लाइ ॾींहुं राति महिनत कयूं पिया। असांजा सियासी हवाले सां ज़ाती वास्ता सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख सां आहिनि। असां खां सवाइ शिकारपुर जी गोपांग बिरादरी जो कोई चङो मुड़ुसु न आहे। असां पंहिंजी बिरादरी जा चङा बि आहियूं ऐं वॾा बि आहियूं। असां पंहिंजी बिरादरी सां गॾु आहियूं। हिन चयो त असां हर ॾुख सुख में बिरादरी जे माण्हुनि सां गॾु आहियूं। नौकिरी हुजे या तरक़ियाती कमु, असां सरदार फिदा हुसैन गोपांग जी हिदायत ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख खां वठंदा आहियूं। हिन चयो त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में असां पंहिंजी बिरादरी जा उम्मीदवार वार्ड नंबर 3 वार्ड नंबर 2 में बीहारींदासीं। असां उम्मीद आहियूं त सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख असांजी बिरादरी जे चूंडियल उम्मीदवारनि खे पीपल्स पार्टी जो टिकट ॾींदो। तव्हांजो पंहिंजी बिरादरी जे लाइ असां गोपांग बिरादर जो कोई बि चङो कोन्हे। असांजा पंहिंजा वास्ता इम्तियाज़ अहमद शेख साहब सां रूबरू आहिनि। सरदार फिदा हुसैन खान लाड़काणे में वेठो आहे। असांजो चवण त असांजो चङो मोतबर ॿियो मौजूद माण्हू आहे ई कोन। असां 3 ॼणा आहियूं, हज़ार खान, इमदाद खान ऐं दादुलो खान। असांजा वास्ता इम्तियाज़ साहिब सां आहिनि। असांजो वॾो चङो जेको आहे सरदार साहिब फिदा हुसैन। बिरादरी जे लाइ असांजो रईस हज़ार खान आहे, रईस इमदाद खान आहे, मौजूद दाद मोहम्मद गोपांग आहे। शासी लेवल ते भारी लेवल ते इम्तियाज़ शेख अहमद साहब सां असांजा पंहिंजा डायरेक्ट वास्ता आहिनि घणे सालनि खां वठी। इलेक्शन जो मसइलो अचे थो, अबाइल पोलिंग आहे या कुझु बि आहे माउंटन में, दाद मोहम्मद गोपांग मूंखे ॿाहिरनि चयो आहे त बाबा तूं टिकट वग़ैरह जेको बि आहे पंहिंजी तूं वटि इलेक्शन लड़। सभु बिरादरी तव्हां सां गॾु आहियूं। सरदार फिदा हुसैन खान असां सां गॾु आहे। इम्तियाज़ अहमद शेख साहिबु असांजो वॾो आहे। अलाह अलाह जो हबीब कंदो, हुनजो हथ असां ते आहे। इंशाल्लाह कामयाब थी मज़बूत उम्मीदवार तौर ते इलेक्शन में हिस्सो वठी कामयाब थी इम्तियाज़ अहमद साहब के अस्सलाम वालेकुम चुनाज़े सर सां कामयाब थी आया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।